नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे अहम ख़बर असां शेयर पिया करियूं त MQM मौलाना फज़लुर रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान जी कराची में DC तौर मुक़ररी जी मुखालफ़त करे छॾी आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MQM पाकिस्तान जे अॻवान ख्वाजा इज़हारुल हसन चयो आहे त कराची जो सेंट्रल ज़िलो लावारिस आहे। हुकूमत खे जेको वणे उनखे DC मुक़ररु करे छॾे थी। ख्वाजा इज़हारुल हसन चयो आहे त हिकु बासलाहियत ऑफिसर खे हटाए ज़ियाउर रहमान के DC मुक़ररु कयो वियो आहे। हू नए डिप्टी कमिश्नर के चवनि था त उहिदे खे लत हणी रद्द करे। हुन जो वधीक चवणो हो त सूबाई हुकूमत ज़ियाउर रहमान जी मुक़ररी खे बि अरिड़हीं तरमीम जी शिक तौर पेश कंदी। हू पीपल्स पार्टी ख़िलाफ़ वधीक 3 पिटीशनूं दाख़िल करण लाइ अदालत वञी रहिया आहिनि। नाज़रीन, असां सां हिकु ॿीहर ख़बर शेयर कंदा हलूं त MQM मौलाना फज़लुर रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान जी कराची में DC तौर मुक़ररी जी मुखालफ़त करे छॾी आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MQM पाकिस्तान जे अॻवान ख्वाजा इज़हारुल हसन चयो आहे त कराची जो सेंट्रल ज़िलो लावारिस आहे। हुकूमत खे जेको वणे उनखे DC मुक़ररु करे छॾे थी। ख्वाजा इज़हारुल हसन चयो आहे त हिकु बासलाहियत ऑफिसर खे हटाए ज़ियाउर रहमान खे DC मुक़ररु कयो वियो आहे। हू नए डिप्टी कमिश्नर के चवनि था त उहिदे खे लत हणी रद्द करे। हुन जो वधीक चवणो हो त सूबाई हुकूमत ज़ियाउर रहमान जी मुक़ररी खे बि अरिड़हीं तरमीम जी शिक तौर पेश कंदी। हू पीपल्स पार्टी ख़िलाफ़ वधीक 3 पिटीशनूं दाख़िल करण लाइ अदालत वञी रहिया आहिनि।